बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, असांजी गुफ्तगू आयतुल्लाहुल उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जी किताब अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई। उन जी 6हीं नशस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां कुझु मतालिब बयानु कंदासीं। उन मां पहिरियों मतिलबु इहो आहे, जीअं त असां गुज़िश्ता नशस्त में बयानु कयो होसीं त इंसान ख़ुदि मुख़्तार आहे, लिहाज़ा उन जी फ़रह इहा आहे जॾहिं इंसान ख़ुदि मुख़्तार आहे त इंसान मसऊल आहे, यानी उन खां पुछणु हूंदो उन्हनि जे शयुनि जे बारे में जेके हुन अमल अंजाम ॾिना आहिनि या जेके हुनखे नेमतूं ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं इहो इंसानु जवाबदाह आहे उन जी हस्ती जे अॻियां जंहिं हस्ती उनखे इहे नेमतूं अता कयूं आहिनि, यानी रब शानहू जी ज़ात। ऐं ॿियो उन हस्ती जे साम्हूं ही मसऊल आहे जंहिं हस्ती इनखे पैगाम हक़ पहुचायो, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या वसी जे साम्हूं ही मसऊल आहे। ॿियो नंबर जेको अॼु असां मतिलबु बयानु कंदासीं उहो इहो आहे त पैदाइशी लिहाज़ सां कंहिं बि इंसान खे कंहिं ते फज़ीलत न आहे, यानी सभु इंसान बराबरि पैदा थियल आहिनि। जॾहिं बि को इंसान पैदा थियल आहे थियो आहे उहो मासूम पैदा थियो आहे, यानी उनजे दामन ते को बि गुनाह जो छंडो लॻल न आहे हूंदो। हा, बाक़ी इंसान जेको बि फज़ीलत हासिल करे थो ॿिए इंसान ते, उहा फज़ीलत कसबी हूंदी आहे जेका इंसान पाण कसब करे थो, जंहिंजे लाइ क़ुरान शरीफ़ में इरशाद आहे, इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। तव्हां में को बि कंहिं ते फज़ीलत नथो रखे, अगरि कोई फज़ीलत रखे थो त उहे मुत्तक़ी आहिनि, यानी जेके ख़ुदा खे राज़ी करण वारा आहिनि, ख़ुदा जे अज़ाब खां डिॼण वारा आहिनि। टियों नंबर मतिलबु जेको अॼु असां बयानु कंदासीं उहो इहो आहे, अख़लाक़ी जड़ूं यानी अख़लाक़ी उसूल कॾहिं बि तब्दील न थींदा, उहे हमेशह सुठा रहिया आहिनि। यानी जेके सुठियूं शयूं आहिनि जीअं अदालत हमेशह सुठी आहे। हर इंसानु अदालत चाहे थो, चाहे उहो हज़रत आदम जे दौर जो इंसानु हुजे या हिन दौर जो इंसानु हुजे या अॻु अचण वारे ज़माने जे दौर जो इंसानु। अदालत अहिड़े ई नमूने सां एहसान जो बदिलो एहसान सां ॾियणु, जंहिंजे लाइ क़ुरान शरीफ़ में बि इरशाद आहे, हल जज़ाउल इहसान इल्लल एहसान। इहे जेके अख़लाक़ी जड़ूं आहिनि इहे कॾहिं बि तब्दील न थींदियूं। अहिड़े ई नमूने सां उहे शयूं जेके कबी आहिनि, मसलन ज़ुल्म कबी आहे, हर दौर में ज़ुल्म कबी आहे ऐं हर इंसान खे ज़ुल्म पसंदि कोन्हे। अगरचे बाज़ मक़ामात ते इहो ॾिठो इंसान ख़ुदि ज़ालिम आहे, तॾहिं बि अगरि उन ते को ज़ुल्म थिए थो उनखे हू पसंदि नथो करे। ऐं जेका शइ अॼु असां आख़िरी बयानु कंदासीं उहा इहा आहे त इंसानी अमाल जो हिसाब किताब अगरचे क़यामत जे ॾींहुं थींदो, उनखे सज़ा व जज़ा यौम हिसाब जे ॾींहुं ॾियणी पवंदी, लेकिन हिन दुनिया ते बि उन जी ज़िंदगी में वाज़ई असरु थिए थो। जेको इंसान सुठा अमाल अंजाम ॾिए थो ऐं चङायूं अंजाम ॾिए थो, चङा कमु करे थो, उन खे उनजो हिन दुनिया में बि असरु मिले थो। ऐं जेको शख़्स बुरा कमु अंजाम ॾिए थो ऐं बुरायूं करे थो ऐं अल्लाह खे नाराज़ करे थो, रंज करे थो, उनजो उनखे असरु मिले थो। मसलन हिकु शख़्स जेको आहे हराम कमाए थो, हराम खाए थो, त उनजो असरु उनजी औलाद में, औलाद जी नाफ़रमानी जी सूरत में उनखे मिले थो, या उन खां अलावा बीमारियुनि जी सूरत में, परेशानियुनि तकलीफ़ुनि जी सूरत में उनखे मिले थो। ऐं हिकु शख़्स हलाल रिज़्क़ कमाए थो ऐं उन मंझां पंहिंजा तमामु हुक़ूक़ अदा करे थो, उनजो असरु उनखे इन अंदाज़ सां मिले थो त उनजी औलाद फ़रमान बरदार हूंदी आहे ऐं हू उनजी रोज़ी रिज़्क़ में बरकत हूंदी आहे, उनजो थोरे में पुरावो थिए थो। मसइले अहिड़े क़िस्म जा असरात हिन दुनिया में मुरातब थियनि था। इंशाअल्लाह असां
अॻियुनि क़िस्तनि में वधीक अक़ीदतुल इस्लामिया खे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।